अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध लाजी जाम शोरो, सिंध लाजी जाम शोरे में ये शयूं रखियल आहिनि। तव्हां नज़ारो कंदा हलो। ये सिंधी माण्हुनि जी घर जे पासे जेकी लुंगी आहे उनजी चिट साली घर जे पासे पुराने ज़माने में जेके सिंध में जेको ओड हुया उन्हनि जी ओड की भित ऐं ओड की मिटी बुत ठहियल आहिनि। उहे उस्ताद साहिबनो सूरत सोणी सुभान अल्लाह सुगढ़ उस्ताद साहिबनो शिकारपुर ज़िलो हुमायूं शरीफ़। ही सिंध जा उहे जेके से सुञाण आहिनि, उहा सुञाण आहे सिंध जी, उहा सुञाण आहे सिंध जी। ही आहिनि कोली, हिन जे लाइ कयल आहे कोली। भारत जा क़दीम रहाकू हिन वक़्तु सॼी सिंध में आबाद। भारत जा कोली हे जंड आहे, जंड पीसंदे जेॾियूं केॾो कीस कणनि। हाणे ॾिसो जंड आहे, ही जंड आहे, ही कोली जेको आहे माण्हू छापियल आहे, मर्द आहे। हिननि जो जेको हली चली आहे जुती आहे, ॿियो कुझु आहे, इहे माण्हू ठहियल आहिनि। ही कुकड़ो ठहियल आहे ऐं ही उन्हनि जो बर्थ जो जेको आहे लुंगी आहे, लुंगी जंहिंखे ही घर ठहियल आहे, ही औरतूं ठहियल आहिनि, ही सभु कुझु ठहियल आहे। ही जेको आहे ही दिला आहिनि, कोरा दिला आहिनि, ही औरतूं आहिनि ऐं ही रिलियूं आहिनि। हीअ रिली आहे, हीअ रिली आहे, हीअ रिली आहे। हीअ बि रिली जो क़िस्म आहे, रिली आहे ऐं हीअ बि रिली आहे, रिली आहे, हुन जो क़िस्म आहे। ही पर्दा बुरका रिलियूं ऐं हिन खां पोइ हिते जे वरी सिंध जा अज़ीम ॾाह उन्हनि जा किताब। सिंध माणिक मोती तंज़ीम पारां शाह लतीफ़ अवार्ड सिंध जो अज़ीम शाइर मोहतरम सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाई, उहो साईं इहो आहे, इहो साईं इहो। ॾिसो सिंध जो जेको नमूनो पुराणे वक़्त में हुयो उहे सभु हिते तव्हां ॾिसंदव। हीअ आहे प्रोफेसर शियाराम हेरवाणी, ही जो बुत ठहियल आहे वाणीअ जो। ऐं हीअ आहे शेख अयाज़, शेख अयाज़ जा कपिड़ा आहिनि, उनजा किताब डायरियूं बुक। हीअ किताब अथसि। हीअ आहे अब्दुल हलीम बिरोही, जंहिंजा नाविल घणा लिखियल, हलीम बिरोही उनजा किताब लिखियल आहिनि। ॾिसबो त हे वॾा माण्हू जेके थिया आहिनि उन्हनि जा ऑफिसरनि जूं पेनियूं कलम किताब। हीअ का औरत आहे प्रोफेसर छा ॾिसंदो, इहे सभु कुझु उन्हनि जो आहे। लड़ियो सिज लकनि में। ऐं ही ॾिसंदा हलो, ही ॾिसंदा हलो, ही ॾिसंदा हलो। सिंध लाजी जाम शोरो में सिंध जा जेके ही तस्वीर हूंदी मुंहिंजे ख़्याल में
इहो आहे भगत कंवरराम हूंदो ऐं ही तस्वीरूं ॾिसंदा हलो मौला जे नाम सदके वञा हे माण्हू सभु गुज़ारे विया आहिनि हे सभु माण्हू गुज़ारे विया उन्हनि जा किताब उन्हनि जूं हे टोपियूं हे उन्हनि जा उन ज़माने जी हे तलवार पई आहे उन्हनि जा ठप्पा उन्हनि जो हर शइ ही वरी आहे मुंहिंजे ख़्याल में ही तस्वीर आहे हिन जी शिकारपुर वारो नसीर सुमरो ही ॻाइणो अलण फ़क़ीर सोरा फ़क़ीर ऐं ही बि हुनजो ही आहे स्मार्ट सिंधी क़ौम निज सिंधी क़ौम उन्हनि जा हे नमूना ठाहे रखिया अथनि ऐं ही आहिनि मला मीरबर लफ़्ज़ लिखियलु आहे मीरबर लिखियलु आहे ॾिसो न मीराणी न आहे मीरबर लिखियलु आहे ॾिसो मेंगवाड़ ही वरी मेंगवाड़ आहिनि जूतियूं टाकिनि ऐं ही वरी बलोच आहे बलोच जेके आहिनि उहे उन्हनि जो जेको आहे उन्हनि जा साज़ो सामान ही पखा हथ वारा विंजणा ही गाॾी हथ वारी गाॾी सिंधी गाॾी जेकी आहे उनजो हे क़िस्म आहे नाज़रीन हिन गाॾी खे मां बि ॾाढो हलायो दांतनि ते हर वांदा हुआसीं काठी वारो हर हिन जी चिट साली हिन जो वाह वाह सुभान अल्लाह जो रंग अथसि हे बि जेके ठहियल आहिनि तकड़ आहे हिन जे करे ही जेके आहिनि ही आम सिंधी दरवेशन आम सिंधी करे लिखियो आहे ॾिसो न देगड़ी जे हेठों इहे टांडा न आहिनि इहो को पथर अहिड़ो आहे ॼण चए थो बाहि थी भरे अहिड़ो को ठाहियो अथनि ही बि बोता आहे हे लिखियो अथनि रेबाड़ी सिंध जो क़दीम इंसान हे बुत ठहियल आहिनि हे बि माण्हू न आहिनि बुत आहिनि बोता आहिनि हे मलाखड़ो आहे मल आहिनि उहे ठाहिया अथनि मौला जे नाम सदके वञा हे रंग मौला जो ठाहियो अथनि सुभान अल्लाह जो जहान आहे हे चोलियूं चोला हे अजरक ही तलवारूं पत्थर आहिनि मौला जो वॾो रंग आहे सिंध जो नक्शो हे आहे सिंध जो नक्शो सिंध जी बीहक हीअ तलवारूं आहिनि ही वरी हुनजे विढ़ण जा सामान आहिनि ही विढ़ण जा सामान पुराणे ज़माने में विढ़ण जा सामान मौला जे नाम सदके वञा हे वरी शीदी क़ौम जा आहिनि हे माण्हू जेके शीदी क़ौम जा हे वरी दस्तार त पीर साईं वारी ॾिनी अथनि ख़ुदा ख़बर उन वक़्त में के ॿिया बि अहिड़ा पाईंदा हे पिस्तौल आहिनि कारतूसी पिस्तौल इहो उन वक़्त में विढ़ण जो सामान हे बंदूक आहिनि ही हिन पलीते वारी बंदूक मथां चाढ़े मोह ॾों भरबी आहे मोह भरणी ही मोह भरणी आहे सिंधला जी जाम छोरो मोह भरी बंदूक आहे इहो पुराणे वक़्त में ॾाढी हे बि मुंहिंजे ख़्याल में को हथियार हाले छा आहे इहे ऐं हीअ जेके बंदूक आहिनि अञा अॻु में मोह भरी खां अॻु में हीअ बंदूकां हूंदियूं हुयूं पोइ हे छुरियूं कातियूं मौला जो रंग आहे मौला शहनशाह जे नाम सदके वञा पत्थर ठिकर उन ज़माने जा हे सभु हिते रखियल आहिनि जाम शोरूम संगत पोइ ॾिसंदासीं इन ॻाल्हि खे हाली त असांजो वीडियो पूरो थियो महिरबानी ॾिसी कमेंट कंदो दुआ कंदो हीअ जाम शोरे जी सिंधला जी जो ॿाहिरियों पासो आहे ऐं हिन ॿाहिरें पासे खे तव्हां ॾिसंदव तव्हांखे मज़ो अची वेंदो
बाग बागीचा ठहियल आहिनि हीअ हुनजो अंदरि वञण जो गेट आहे अंदरि सिंधोला जी में प्रोग्राम महिरबानी कुर्ब या आलिम